जियन जिए सिंध जिए सिंध वारा जियन सिंधी टोपी अजरक वारा जियन रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा 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 जिए सिंध जिए सिंध वारा जियन सिंधी टोपी अजरक वारा जियन जिए सिंध जिए सिंध जिए मुझी सिंध माता घोड़ा बाजी जिंद बाजे अबाणे वतन का जिए मुझी सिंध माता घोड़ा बाजी जिंद बाजे अबाणे वतन का सिंध जे चमन का अबाणे वतन का सिंध जे चमन का जिए मुझी सिंध माता घोड़ा बाजी जिंद बाजे अबाणे वतन का अबाणे वतन का सिंध जे चमन का अबाणे वतन का सिंध जे चमन का जिए मुझी सिंध माता घोड़ा बाजी जिंद बाजे अबाणे वतन का जिए मुझी सिंध माता घोड़ा बाजी जिंद बाजे अबाणे वतन का विसारा सिंध जा नज़ारा साध बेल मनोणे वारा मोर कोटले राणा मोर कोटले राणा मोर कोटले कीअं विसारा सिंध जा नज़ारा साध बेल मनोणे वारा चंद्र जूं रातियूं ऐं बहिराणा लाल जा पंजड़ा ॻाईंदड़ माणा जिए मुझी सिंध माता घोड़ा बाजी जिंद बाजे अबाणे वतन का सिंध जे चमन का अबाणे वतन का सिंध जे चमन का जिए मुझी सिंध माता घोड़ा बाजी जिंद बाजे अबाणे वतन का जिए मुझी सिंध माता घोड़ा बाजी जिंद बाजे अबाणे वतन का सूफिन संतन जी आहे सिंधड़ी मस्त कलंदर जी आहे सिंधड़ी मस्त कलंदर झूलेलाल मस्त कलंदर झूले जिए लतीफ जिए सिंध जिए सिंध वारा जियन सिंधी टोपी अजरक वारा जियन रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा 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 जिए सिंध जिए सिंध वारा जियन सिंधी टोपी अजरक वारा जियन जिए सिंध जिए सिंध जियन जिए सिंध जिए सिंध वारा जियन सिंधी टोपी अजरक वारा जियन रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा 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 जिए सिंध जिए सिंध वारा जियन सिंधी टोपी अजरक वारा जियन जिए सिंध जिए सिंध जियन जिए सिंध जिए सिंध वारा जियन सिंधी टोपी अजरक वारा जियन रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली गली गली ऐं घर घर गूंजन सिंध टीवी शाम नंढा नंढा ॿार आहिनि स्कूल जा फरन स्कूल जा हुन में हीअ मशीन आहे त हीअ जेको ॾींहुं आहे असां सिंधी पटी पाए ऐं अदरक पाए हीअ जेको ॾियारो मल्हाए रहिया आहिनि ऐं उन ॿारनि खे बि महसूसु कंदनि त हीअ जेको सिंधी टोपी आहे या अदरक आहे हीअ ग्रुप ऐं हुन सां गॾु इब्रत ग्रुप शाम अखबार वारनि जेका असां ॾिनी उन्हनि जा फरत आहियूं असां लास्ट ईयर बि स्कूल जे तरफ़ां प्राइवेट स्कूलनि तरफ़ां जेको आहे इहो ॾाढो मल्हायो हो असां ऐं हिन दफ़ा बि असांजा अभी ॾिठो पिया त प्राइवेट स्कूल जा जेका आहिनि आर्टिफिशियल नमूने मल्हायो
तमामु ख़ुशी हुई। हर साल असां मल्हाईंदा रहंदासीं ऐं सभु ॿार असां सभु गॾिजी सिंधी वारा जेके वारा जीव वारा सभु गॾु हुआ ऐं तमामु सुठो थियो। महिरबानी सिंधी मीडिया जा थोराइता आहियूं सिंध टीवी जा ऐं KTN जा जंहिंमें असांखे जेको ॾियारो मल्हाइण जी दावत ॾिनी। ऐं अॼु जो ॾींहुं जेको आहे एकता जो ॾींहुं आहे। इन वक़्तु न आहे त इहो ॾींहुं सिर्फ़ु सिंधी मल्हाइनि। इन जो जेको सबबु आहे मर्द सिंध में रहंदड़ चाहे उहे पंजाबी आहिनि चाहे उहे महाजर आहिनि चाहे कहिड़ी बि ज़बान ॻाल्हाईंदड़ आहिनि लेकिन उहे सिंध में रहनि था। ऐं एकता जो ॾींहुं आहे ऐं असांजी ख़ुशूसन अॼु जे ॾींहुं असांखे इहो इताद करणु खपे त असांजे जेके सरमाएदार सिंधी आहिनि उहे बनिस्बत पंहिंजे ग़रीब सिंधियुनि खे पीड़ण जे बजाए उन्हनि खे जेको आहे अॻिते आणण जी कोशिशि कनि उन्हनि सिंधियुनि खे तरक़ी ॾियारनि। जीअं त असांजी इहा रवायत आहे सिंधी टोपी अजरक हज़ारे साल पुराणी आहे। असीं चाहियूं था त इहा रवायत हमेशह हमेशह ऐं अञा हज़ारे साल क़ाइमु रहे। ऐं उन जे अलावा ऐं सभिनी भाइरनि खे गुज़ारिश कयूं त सुभाणे जो ॾींहुं जो ख़ासि तौर ते 4 ऐं 5 दिसंबर रखियो वियो आहे उहो जोश ऐं ख़रोश सां मल्हाए। तव्हांजो हिंदी जीअं असांखे पंहिंजी सकाफ़त खे उजागर करण जो मौक़ो ॾिनो। तव्हांजो हिंदी जीअं असांखे पंहिंजी सकाफ़त खे उजागर करण जो मौक़ो ॾिनो ऐं असांखे घुर्जे त असां पंहिंजी सकाफ़त खे उजागर करियूं ऐं असीं इहो ॾींहुं इंशाअल्लाह वरी ख़ुशी सां मल्हाईंदासीं। सर मस्त हुआ सर वेच हुआ रत रेच ॾिनो दिल धरतीअ खे उन मस्त मिटीअ मां मुठ भरे ॻाढ़ा खणी आयो आहे। सचपच त अॼु असांखे पंहिंजी स्टूडेंट लाइफ जा ॾींहं यादि थी विया आहिनि। तमामु घणो ख़ुशी जो मौक़ो आहे। सचपच त ईद दीवाली जहिड़ी ख़ुशी महसूसु थी रही आहे। हे सभु सिंधी भाइर हिंदू सिंधी महाजर ॿियूं के ज़ातियूं सभु असांखे हिकु थी यकजां थी रहणो पवंदो। असीं न सिंधू हिंदू आहियूं न असीं महाजर आहियूं न असीं ॿी का क़ौम आहियूं। असीं सिर्फ़ु सिंधी क़ौम आहियूं। जीअं सिंध सदा थिए। सिंध वारा जियन सिंधी टोपी